अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी इन वीडियो में तव्हांखे बाक़ायदा फ्री वारो काइनी मास्टर ॾियण वारो आहियां, जंहिंमें कंहिं क़िस्म जो वाटरमार्क न आहे ऐं उन खां अलावा सभु कुझु फ्री आहे। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदव। अचो त शुरूआति कयूं। हे काइनी मास्टर ओपन थो कयां तव्हांजे साम्हूं, जेको कुझु हिन तरह तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं सेटिंग में वञी करे जेकॾहिं तव्हां हिन जी डिवाइस कैपेबिलिटी इंफॉर्मेशन ॾिसंदव त ही 4 लीयर 1000 CP जा सपोर्ट करे थो, वॾी ॻाल्हि आहे। ऐं उनखां अलावा अबाउट काइनी मास्टर में ईंदो त हिन जो वर्जन तव्हां हिते ॾिसी सघो था 5.0.3.2 वग़ैरह वग़ैरह जेको कुझु आहे सही। ऐं हीअ बिल्कुलु मोड आहे, कंहिं क़िस्म जो तव्हांखे हिन में वाटर मार्क कोन मिलंदो ऐं कंहिं क़िस्म जो को बि मसइलो को बि प्रॉब्लम तव्हांखे कोन मिलंदो। हिते अची करे तव्हां को बि रेशियो चूंडियो, छो त वाटर मार्क कोन्हे त हिन वारे तव्हांखे लाज़मी न आहे त उहो रेशियो चूंडणो आहे सही। ऐं उनखां पोइ तव्हां वीडियो खणो, फोटो खणो, जेको कुझु खणणु चाहियो था खणी वठो। मिसाल तौरु हीअ आहे ऐं हीअ मूंखे वीडियो खयो आहे सही। हीअ अचे पियो टेप एंड होल्ड प्ले बटन एंड वॉच अवर प्रोजेक्ट इन फुल स्क्रीन। सो हिनखे फ़िलहालु छॾे था ॾियूं। हीअ तव्हां ॿुधी सघो था ऐं ॾिसी बि सघो था। ऐं हिन में खोड़ सारा नवां फीचर ऐड कया विया आहिनि, जिन में तव्हां जेको कुझु डाउनलोड करणु चाहियो फ्री ऑफ कास्ट, कंहिं क़िस्म जी का चार्जिस कोन हूंदी, फ्री ऑफ कास्ट डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे। हिते खोड़ सारा ॿिया प्रोजेक्ट आहिनि जेके तव्हां डाउनलोड करे सघो था। रोज़ु माण्हू नवां प्रोजेक्ट अपलोड कनि पिया ऐं तव्हां उन्हनि खे डाउनलोड करे पंहिंजी वीडियो में शामिलु करे पंहिंजी वीडियो खे आला दर्जे जी वीडियो ठाहे सघो था सही आहे। महिनत पराई तव्हां रुगो मीडिया खे रिप्लेस कयो। हाणे मिसाल तौरु तव्हां असां को प्रोजेक्ट जेकॾहिं डाउनलोड करणु चाहियूं त ओले आहे सही। उनजे लाइ असांखे पहिरीं वञिणो पवंदो होम ते ऐं गेट प्रोजेक्ट्स ते। ऐं गेट प्रोजेक्ट्स ते क्लिक करण सां हिते तव्हां पंहिंजो प्रोजेक्ट अपलोड बि करे सघो था ऐं डाउनलोड बि करे सघो था। वॾो फ़ाइदो इहो आहे त हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेम्पलेट्स, अहिड़ा ज़बरदस्त टेम्पलेट्स अचनि था जेके एडो प्रीमियर प्रो में ठाहिण में काफ़ी सारो टाइम लॻी वेंदो। ऐं कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां, सोच में पइजी वेंदो आहियां त एडो प्रीमियर प्रो में बि कीअं ठहंदो सही आहे न। सो उहे तव्हां काइनी मास्टर में जस्ट मीडिया खे रिप्लेस करे ठाहे सघो था सही। सो हीअ ॾिसो हिकु प्रोजेक्ट आहे, हिन तरह जी मीडिया हुजे तव्हां हिनखे डाउनलोड करे रिप्लेस करे सघो था। बहरहाल हिते ॿिया खोड़ सारा प्रोजेक्ट आहिनि, कीअं फोटो ॾिसूं था। ही बहितर रहंदो सही। ये अची वियो फोटो, हिते जेको कुझु बि लिखियो, हिते जेको कुझु बि लिखियो, हेठां दिलि अची वई ऐं हिनखे डाउनलोड करण में शुरू करे छॾियो। हीअ हूंदो 20-25 MB जो या हिन खां घटि जो। ऐं हीअ डाउनलोड थियण खां पोइ ओके दोस्तों, त हीअ डाउनलोड थी चुको आहे। हाणे अची चुको आहे हिते ऐं हिनखे असां क्लिक कंदासीं त हीअ असां हिनखे ओपन करे सघूं था। जेको कुझु रिक्वायर्ड आहे 0% रिक्वायर्ड आहे, कुझु रिक्वायर्ड न आहे। टेस्ट में ओपन कयो। हे सभई शयूं रिक्वायर्ड आहिनि जेके मूं वटि डाउनलोड न आहिनि। अच्छा, सभु जो सभु डाउनलोड करियो। हीअ चवे पियो त हिन में हे 5 शयूं आहिनि जेके, हिकिड़ो त फ़ॉन्ट न आहे ऐं हुन खां अलावा कीबोर्ड टाइपिंग वारो जेको हूंदो आहे उहो न आहे, इफेक्ट ऐं कैमरा वारो इफेक्ट न आहे, ऐं ॿियो डबल टेप वारो इफेक्ट न आहे, ऐं ॿियो एनीवे वारो इफेक्ट न आहे। एनीवे बि हिकिड़ी इफेक्ट जो नालो छा कजे, इफेक्ट आहे बाबा। तोखे वठण मुंहिंजा काइनी मास्टर दौल धमामन सां ईंदासीं ऐं हाणे हिनखे असां चेंज कंदासीं उहो दौल धमामन सां। पहिरीं हिते ईंदासीं, हिते क्लिक कंदासीं ऐं मीडिया मां वञी करे पंहिंजी मीडिया खणी हिनखे रिप्लेस कंदासीं।
हिकिड़ी मीडिया हिकिड़ो वीडियो रिप्लेस थी चुको आहे ऐं उन खां पोइ त हिते सिर्फ़ु तस्वीर ई रिप्लेस करणी आहे। कहिड़ी तस्वीर, हिते अची करे ठीक आहे। हाणे तव्हां हिनजो थोरो जेको हेठि प्ले आहे उहो ॾिसी वठो। ठीकु आहे। सो हिन तरह तव्हां खोड़ सारा प्रोजेक्ट डाउनलोड करे उन्हनि खे पंहिंजे कम में आणे सघो था। हिनखे सेव करणु तमामु आसान आहे। हिनखे जंहिं क्वालिटी में सेव करणु चाहियो करे सघो था। ओके, हिनखे मूं सेव कयो ऐं तव्हां ॾिसो पिया त हीअ एक्सपोर्ट थियणु शुरू थी वियो आहे। त दोस्तो हिन वीडियो में कंहिं क़िस्म जो को मसइलो कोन ईंदो, कंहिं क़िस्म जो को वाटरमार्क कोन ईंदो ऐं हीअ तव्हांखे कीअं मिलंदो इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। जेकॾहिं तव्हां मूंखे अञा ताईं इंस्टाग्राम ते फॉलो न आहे कयो त लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। उते वञी करे तव्हां मुंहिंजे इंस्टाग्राम ते फॉलो करण खां पोइ हिकु मैसेज कयो ऐं हुन में लिखियो मोकिलियो साईं ऐं तव्हांखे आउं लिंक मोकिले ॾींदुसि इंस्टाग्राम ते। ठीकु आहे। ऐं जंहिं बाक़ी जेके दोस्त कमेंट में अची लिखंदा आहिनि लिंक किथे आहे, डिस्क्रिप्शन में न आहे वग़ैरह वग़ैरह, उन्हनि खे लिंक न मिलंदो। लिंक सिर्फ़ु उन्हनि खे ई मिलंदो जेके इंस्टाग्राम ते अची मूंखे मैसेज कंदा मोकिलियो साईं, पर उन शर्त में जॾहिं तव्हां फॉलो करे मूंखे मैसेज कंदव। ठीकु आहे। महिरबानियूं। हिन वीडियो ॾिसण लाइ वीडियो खे लाइक न आहे कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। अमल सां साॻी वीडियो में तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।